बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध साइड़े हाज़िर आऊं जो मेज़बान राहिब अली चांडियो। मुर्शिद लतीफ़ साईं जी सिट सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे आम रवायतुनि में पाण पढ़ी वेंदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं उहे शख़्सियतूं उहे किरदार बि मिली वेंदा आहिनि हलिया जिन खे उहे सूटेबल लॻंदियूं आहिनि, जिन लाइ उहे सिटूं लिखियूं वेंदियूं आहिनि। अॼु असांजे प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध में हिकु ई वक़्त में हिकु शाइर, अदीब, दानिश्वर, लेखक, तारीख़दान, सियासतदान ऐं हिकु उस्ताद जंहिं असांखे हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे ऐं असांजे चैनल जी, पंहिंजी सिंध जी, हिन मंच जी वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त उन तारीख़दान असांखे टाइम ॾिनो आहे, वक़्तु ॾिनो आहे। वक़्तु ॾाढो क़ीमती आहे। हीअ जेका दौड़ वक़्त जी आहे, वकरा वक़्त जा तेज़ी सां वेही रहिया आहिनि, उन वक़्ती लम्हनि में जहिड़ा तारीख़दान, अहिड़ा किरदार, अहिड़ियूं शख़्सियतूं तव्हांखे कुझु लम्हा ॾियनि त आउं सम्झां थो त उहे एज़ाज़ खां घटि न आहिनि। असांजे प्रोग्राम जो अॼु सिंगार आहे साईं मीर हसन आरिसर साहब। अचो त साईं सां गुफ़्तगू करियूं। संदसि जवानी खां वठी अॼु ताईं जेकी कुझु ज़िंदगी में पाण वियो वापरियो ऐं जेकी कुझु शऊर आणण जी कोशिशि कयूं उन मुतालिक़ पाण गुफ़्तगू करियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां टाइम ॾिनो आहे। तव्हां अल्हम्दुलिल्लाह इल्मी तौरु ऐं सियासी तौर ते कहिड़ियुनि कहिड़ियुनि शख़्सियतुनि खां मुतासिर आहियो? इल्मी तौर ते इलाही शख़्सियतूं आहिनि। माण्हू नंढपण में पंहिंजे उस्ताद खे आइडियल सम्झंदो आहे ऐं बालकपण में चाहींदो आहे त वॾो थी मुंहिंजे उस्ताद जहिड़ा कपिड़ा पायां, मुंहिंजे उस्ताद वांगुरु हलां, मुंहिंजे उस्ताद वांगुरु वियां। छो त माउ पीउ खां पोइ जेको ॿियो माण्हू ॾिसे थो ॿार, उहो उस्ताद आहे। ऐं उस्ताद मुंहिंजी ज़िंदगी में जेके बि आया इल्मी सित ते, उहे मिसाली उस्ताद हुआ ऐं उन्हनि वटि पढ़ियासीं। तिन में घणा नाला आहिनि, नाला वठंदासीं त घणा विसरी वेंदा ऐं पोइ उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी। पर उस्ताद जेके मुंहिंजा रहिया इल्मी सित ते, उहे क़ाबिल हुआ, कमिटेड हुआ ऐं टाइम कोन ॾिसंदा हुआ त बाबा हाणे टाइम थी वियो ऐं ॿार घर हलिया वञनि, ईअं न हूंदो हो। पढ़ाईंदा हुआ त पोइ यको पिया पढ़ाईंदा हुआ, वरी शाम जो बि पढ़ाईंदा हुआ, सुबुह जो बि पढ़ाईंदा हुआ। हिकिड़ो असांजो उस्ताद हो साईं अब्दुर्रज़ाक़ कुंभार। उहो साईं अब्दुर्रज़ाक़ कुंभार तंहिंखे असीं साईं वॾो चवंदा हुआसीं। उहो साईं वॾो सुबुह जो सवेल क़ुर शरीफ़ मस्जिद में पढ़ाईंदो हो। हालांकि उनजी ड्यूटी में शामिलु कोन हूंदो हो, पर पढ़ाईंदो हो। पोइ वरी स्कूल में पढ़ाईंदो हो, पोइ वरी विची नमाज़ खां पोइ वरी उते मदरसो हलाईंदो हो ऐं उन ॿारनि खे पढ़ाईंदो हो। तमामु हिकिड़ो नेक तब ऐं साले क़िस्म जो माण्हू हो। त अहिड़ा उस्ताद मुंहिंजी इंस्पायरेशन रहिया, इल्मी तरह, तालीमी तरह। बाक़ी सियासी तरह जंहिं शख़्सियत खां आऊं सभ खां पहिरीं बेइंतिहा घणो मुतासिर थियुसि, जेके चइजे न त माण्हू फनाफिल शख़्स थी वियो, उहो हो साईं अब्दुल वाहिद आरिसर। आउं नंढो हुउसि, 7-8 दर्जे जी ॻाल्हि आहे। 1986 में मूं हुनखे पहिरियों दफ़ो ॾिठो ऐं मूं में पढ़ण जी आदत फितरी तरह हुई। तंहिं करे मूं हुनजा किथे मज़मून वग़ैरह शायदि पढ़िया हुजनि, हाणे मूंखे सही यादि न आहिनि। पर हुनजी शख़्सियत एॾी पुरकशिश हूंदी हुई जो हू जॾहिं मिलियो त माण्हू जी जॾहिं मिलंदो हो त उहो नंढा हूंदा हुआसीं, पोइ ॼण त माण्हू जी दिलि छाती मां ॿाहिरि थी अचे। एॾी हुन में कशिश हूंदी हुई, एॾो हुन में रोब हूंदो हो, एॾी हुनखे ॻाल्हाइण में ऐं सम्झाइण में जेका सा सलासत हूंदी हुई जो मूंखे पहिरियों जे माण्हू मुतासिर कयो, सख़्तु मुतासिर कयो। हूं त घणा आहिनि, पर जे सख़्तु मुतासिर मुंहिंजी शख़्सियत खे कयो उहो आरिसर साहिबु। ऐं उन सां गॾोगॾु पोइ वरी उन जे ई नुक़्ते नज़र जी जेका सियासत हुई, उन में साईं जीएम सैयद सां मुलाक़ातूं थियूं। हालांकि साईं जीएम सैयद सां कॾहिं बि मूं
सिधे मुंहुं ॻाल्हायो कोन। हिकिड़ो रोब हूंदो हो साईं जी शख़्सियत में, हिकिड़ो सहर हूंदो हो। पोइ वेठा हूंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं, ॿिया माण्हू ॻाल्हाईंदा हुआ, साईं कचहरी कंदो ॿुधंदा हुआसीं ऐं पोइ सोचींदा हुआसीं त भाउ वञ साईं केॾो वॾो आलम, वॾो आहे मुदब्बिर ऐं वॾो तारीख़दान, वॾो स्कॉलर ऐं वॾो सिंध परस्त। उन मूंखे सख़्तु मुतासिर कयो ऐं हिकिड़ो पूरो दौरु 86 खां वठी 98 ताईं आउं उन स्कूल ऑफ थाट में रहियुसि। सही। उन्हनि खां मुतासिर रहियुसि ऐं ॿिया जेके दोस्त उन्हनि जा हुआ उन्हनि मूंखे सख़्तु मुतासिर कयो हूंदो तमामु घणनि सियासी तरह, पर ॿ इहे मुख्य माण्हू हुआ।